बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। आमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। क़ुरान पाक खे सही तरीक़े सां पढ़ण लाइ कुझु क़ाइदा आहिनि। उन्हनि में वक़्फ़ जी निशानियुनि खे सम्झणु ऐं जिते वक़्फ़ो कजे उन लफ़्ज़ जो उचार कीअं अदा कजे इहो सम्झणु वॾी अहमियत रखनि था पिया। अचो त उन्हनि खे सम्झूं इंशा अल्लाह ताला आसान तरीक़े सां। ही आहिनि वक़्फ़ जी निशानियूं। ही असांजे वीडियो 1 में चङी तरह मिसालनि सां कवर थियल आहिनि। जंहिंखे सम्झणो आहे उहो वीडियो नंबर ॾिसी सघे थो पियो इंशा अल्लाह ताला। थोरो हिनखे सम्झूं था वरी बि त मीम जी निशानी जिते हुजे माना वक़्फ़ लाज़िम आहे उते लाज़मी बीहणो आहे। हिननि ॿिनि नुक़्तनि मां कंहिं बि हिकिड़े जेके टे नुक़्तनि जी ॿ निशानियूं आहिनि जिते बीहंदियूं आहिनि उन में कंहिं हिकिड़े टे नुक़्तनि ते बीहणु लाज़मी आहे, ॿिए ते न आहे। उन खां पोइ आयत जी निशानी आहे, इन ते बीहणु लाज़मी न आहे पर बहितर आहे। ऐं ही जेके बि आहिनि हितां खां वठी हेसि ताईं हिते बीहणु बहितर आहे। हिननि निशानियुनि ते जीम ते बीहजे न बीहजे मर्ज़ी आहे। उन खां पोइ ही जेके निशानियूं आहिनि हेसि ताईं इन्हनि निशानियुनि ते न बीहणु बहितर आहे ऐं जिते ला अचे उते बिल्कुलु बि न आहे बीहणो। उन खां पोइ अॼु सिखंदासीं इंशा अल्लाह ताला त क़ुरान पाक जी तिलावत दौरान आयत में जंहिं लफ़्ज़ ते वक़्फ़ो कजे उन लफ़्ज़ खे कीअं अदा कजे, उन्हनि जा कानून छा आहिनि। इहो आहे इंशा अल्लाह ताला असांजो वीडियो नंबर 2। तरीक़ो इहो आहे त जंहिं लफ़्ज़ ते वक़्फ़ो कबो उन लफ़्ज़ जे आख़िरी अखर ते जेका हरकत जी निशानी हूंदी उनखे ॾिसबो त उहा कहिड़ी आहे ऐं पोइ उन मुताबिक़ लफ़्ज़ खे पढ़बो या उचारबो। पहिरियों इहो ॾिसूं त हरकत जी निशानियूं कहिड़ियूं थी सघनि थी पयूं। उहे ही आहिनि ज़बर ज़ेर पेश, उभी ज़बर उभी ज़ेर उभो पेश, तनवीन ॿ ज़बर हूंदी आहे या ॿ ज़ेर हूंदी या ॿ पेश हूंदा या हूंदी शद। अचूं था पहिरियों सिखूं कहिड़ी शइ खे ज़बर ज़ेर या पेश उन जो कानून छा आहे। उहो कहिड़ो आहे त जेकॾहिं अहिड़े लफ़्ज़ ते वक़्फ़ो कजे जंहिंजे आख़िरी अखर मथां ज़बर हुजे ज़ेर हुजे या पेश हुजे त पोइ उन ज़बर ज़ेर या पेश बजाए उनखे सुकून ॾेई छॾिबो। सुकून माना जज़म, ॿई ॻाल्हि साॻी आहे। मिसाल था वठूं अलम शरीफ़ में असां पढ़ंदा आहियूं हीअ आहे रब्बिल आलमीन। त जॾहिं हिते वक़्फ़ो कबो त छा थींदो, ज़बर ख़तम थी वेंदी, इन जे जाइ ते आरज़ी सुकून ईंदो, हुनखे छा चइबो आलमीन। ऐं ही अर्रहीम में आ त पोइ थींदो अर्रहीम। वरी पेश जो मिसाल नस्तईन आ त छा थींदो नस्तईन। हणूं था उभी ज़बर उभी ज़ेर या उभो पेश हुजे उन जो कानून छा आहे। लफ़्ज़ जे आख़िरी अखर ते उभी ज़बर हूंदी त हिते का तब्दीली न ईंदी। उभी ज़बर खे अलिफ वांगुरु ई पढ़बो आहे। जीअं मिसाल तौर इहा आहे हिते यग़शा वल्लैलि इज़ा यग़शा त हिनखे छा पढ़बो यग़शा, काई तब्दीली न आई। अहिड़े नमूने सां ही थींदो तजल्ला। ॿियो मिसाल वठूं वद्दुहा, इहो छा पढ़बो वद्दुहा, ईअं ई पढ़बो। अहिड़े नमूने सां ही सजा आहे, हिते क़ला आहे। अॻिते हलूं था पिया लफ़्ज़ जे आख़िरी अखर ते उभी ज़ेर हुजे पोइ छा थींदो त उभी ज़ेर ख़तम थी वेंदी ऐं आख़िरी अखर ते सुकून ईंदो, यानी ही खे हे करे पढ़बो। कीअं, हिते मिसाल आहे अमरिही त छा थींदो अमरिह, ही ख़तम थी वेंदी हरकत हिनजी, हिनखे जज़म अची वेंदी अमरिह। पोइ ॿियो मिसाल आहे बिही, हिते छा थींदो बिह। हिते जेकॾहिं वक़्फ़ो कबो छा पढ़बो बिही खे बिह। अचूं था लफ़्ज़ जे आख़िरी अखर ते उभो पेश हुजे उनजो त पोइ छा थींदो उभो पेश ख़तम थी वेंदो ऐं आख़िरी अखर ते सुकून ईंदो। यानी जेकॾहिं हू किथे लिखियल आहे आख़िरी अखर ते पेश आहे उभो पेश त हिनखे हे करे पढ़बो। मिसाल ॾिसूं गैरुहू, हिनखे पढ़बो गैरुह। ॿियो मिसाल आहे अख़लदहू, हिनखे छा पढ़बो अख़लदह। अख़लदहू खे पढ़बो अख़लदह।
तनवीन जी निशानियूं ब ज़बर ब ज़ेर या ब पेश हुननि जो कानून छा आहे त लफ़्ज़ जे अखर ते ब ज़बर पहिरियों ॾिसूं त ब ज़बर जी निशानी अचे त उहो छा थींदो हिकु ज़बर ख़तम थी वेंदी ॿी ज़बर खे अलिफ करे पढ़बो या अलिफ सां मिलाए पढ़बो यानी अलिफ मदा कबो कीअं मिसाल ॾिसो हिते ॾिसो हीअ आहे न हिते अलिफ लिखियल आहे ही न हीअ ॿ ज़बरूं आहिनि हीअ छा आहे यसीरन जे वक़्फ़ो कबो छा थींदो यसीरा हिकिड़ी फतह ख़तम थी वेंदी या हिकिड़ी ज़बर ख़तम थी वेंदी ॿी ज़बर खे ईअं सम्झो ॼणो अलिफ करे पढ़बो थी वई आहे न यसीरा यसीरा त इन्हनि चइनी जो ॾिसूं था पिया हीअ थींदो यसीरन थींदो यसीरा मसरूरन थींदो मसरूरा सुबूरन थींदो सुबूरा सईरन थींदो सईरा ॿिया मिसाल तवाबन थींदो तवाबा हुदन थींदो हुदा माअन थींदो माआ हिकिड़ी ज़बर हिकिड़ो ॿी ज़बर थींदी अलिफ माआ उन खां पोइ लफ़्ज़ जे आख़िरी अखर ते ॿ ज़बर या ॿ ज़ेर या ॿ पेश अचे छा थींदो उते तनवीन ख़तम थी वेंदी ऐं सुकून ईंदो मिसाल कहिड़ो पहिरीं वठूं था ॿ ज़ेर जो मिसाल उहे कहिड़ियूं आहिनि आज़ीमिन त पोइ उनखे छा पढ़बो आज़ीम इहे ॿ ज़ेरूं ख़तम थी वेंदियूं इन जे बजाए मीम ते छा ईंदी जज़म ईंदी या सुकून ईंदो है न त छा थींदो अज़ीमिन खे पढ़बो अज़ीम ॿियो ॿिनि ज़ेरनि जो मिसाल सिजीनिन हिनखे छा पढ़बो सिजीन ॿियो ॿ पेश जो मिसाल सिजीनुन हिनखे छा पढ़बो सिजीन सिजीनुन खे पढ़बो सिजीन हलूं था हाणे लफ़्ज़ जे आख़िरी अखर ते ॿ ज़ेर या ॿ पेश हुजे ऐं उहो अखर हिननि पंजनि मां कोई हुजे हिनखे कुतुब जद चइबो आहे न हिननि मां कोई बि अखर हूंदो त उहो साॻे नमूने सां तनवीन ख़तम थी वेंदी उन ते सुकून त ईंदो पर उन सां गॾोगॾु हिननि अखरनि खे कलकले सां पढ़बो आहे जीअं माना पढ़ाॾो चइजे अखर साफ़ ज़ाहिर थी जीअं कीअं मिसाल तौर ते उहा लह बिन हाणे हीअ तनवीन त आहे हिन ते हिनखे छा पढ़बो लहब माना तनवीन ख़तम थी वई पर बा ते जॾहिं सुकून ॿियायो उनखे कलकलो करे बि पढ़बो लहबिन थींदो आहे लहब उन खां पोइ मसदिन आहे त हिनखे चइबो मसद मसदिन पढ़बो मसद हाणे हिन जो समरी ॾिसूं असां छा सिखियासीं आख़िरी हरफ ते छा हुजे ज़बर ज़ेर पेश उभी ज़बर उभी ज़ेर उभो पेश ॿ ज़बर ॿ ज़ेर ॿ पेश हिननि सभिनी सूरतुनि में हरकत ख़तम थी वई आहे उन ते जज़म आई आहे सवाइ हिननि ॿिनि जे उहो ही आहे ही कहिड़ी उभी ज़बर इन सूरत में हिते अलिफ़ी पढ़बो तब्दीली न आई ऐं जॾहिं ही ॿ ज़ेरनि जो जॾहिं आयो त उन में इहो थियो त असां हुनखे हिकिड़ी ज़बर ॾेई करे अलिफ सां मिलाए करे अलिफ मदा करे पढ़ंदासीं आ ही माना ही सभई टे ऐं जेकी सभई निशानियूं आहिनि हिननि में ही ॿ हीअं आहिनि बाक़ी सभिनी ते जज़म थी अचे ठीकु थियो हलूं था शद जे बारे में शद जो कानून छा थो चए उहो ॾिसूं था पिया हाणे हिकिड़ी ॻाल्हि हुन खां पहिरीं यादि रखणु खपे त जंहिं अखर ते शद आहे उन जी माना उहो अखर ॿ दफ़ा लिखियल आहे कीअं मिसाल सम्झूं ठीकु आहे न अब इहा छा लिखियल आहे अब त इहो आहे अलिफ ही बा जेका आहे न ॿ दफ़ा लिखियल आहे ऐं शद जे करे हिन बा खे ॿ दफ़ा लिखबो हीअ ब ऐं पोइ पहिरें ते जज़म आहे ॿी ते उहो ज़बर आहे हिननि खे छा चइबो आहे शद हरकत सां यानी शद बि आहे हिन ते हरकत बि आहे ऐं जेकॾहिं इहा हरकत पेश आहे त हुनखे छा चइबो अब हीअ बा ते ज़ेर आहे त छा थींदो अब पहिरें ते जज़म ॿिए ते ज़ेर इहो आहे शद हरकत सां पर जेकॾहिं हिकिड़ो थींदो आहे शद बिना हरकत जे यानी हुन ते शद त आहे अखर ते पर हुन ते हरकत काई कान्हे ज़ेर ज़बर पेश कोन्हे उनखे कीअं लिखबो आहे अब माना बा जे करे शद जे करे बा ते शद आहे त बा ॿ अखर थी वेंदा पर ज़ेर ज़बर पेश न आहे हिन करे छा करे पढ़बो अब ठीकु आहे हाणे इहो ॾिसूं था अॻिते त जंहिं लफ़्ज़ ते वक़फ़ो करणो आहे उन लफ़्ज़ जे आख़िरी अखर ते शद हुजे
ऐं उन ते वक़फ़ो कबो त पोइ शद खे सुकून ॾिबो। कीअं? अल मुस्तक़र आ त इहो छा पढ़बो? अल मुस्तक़र। कीअं? अल मुस्तक़र खे पढ़बो अल मुस्तक़र। ऐं असामिरी खे छा पढ़बो? असामिरी। असामिरी खे पढ़बो असामिरी। जेकॾहिं वक़फ़े वारनि लफ़्ज़नि जे आख़िर में शद वारनि अखरनि में नून या मीम हुजे, जेकॾहिं शद वारो अखर नून या मीम हुजे त शद खे सुकून ॾेई पढ़बो ऐं आवाज़ गुनो थींदो। यानी मिसाल तौर अलगम में जेकॾहिं आहे त हिनखे छा पढ़बो? अलगम। यानी अलगम आवाज़ गुनो थियो। हीअ जानन, इहो बि आवाज़ गुनो आहे। जेकॾहिं इन ते वक़फ़ो कबो तॾहिं बि आवाज़ गुनो कबो। पर जानन खे छा पढ़बो? जान। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं वक़फ़ करण वारे लफ़्ज़ जे आख़िर में शद वारो अखर कुतुब जद मां हुजे, यानी 5 अखर, त पोइ छा थींदो? हरकत न ॾिबी ऐं अखर खे ज़ोर ॾेई चिटो करे पढ़बो जीअं कलकला थिए। कीअं? मिसाल आहे बिल हक़ खे छा पढ़बो? बिल हक़। बिल हक़। बिल हक़। उन खां पोइ फिल हज आहे त हिनखे छा पढ़बो? फिल हज। फिल हज। ठीकु आहे। फिल हज। हाणे ॿियो मिसाल आहे वतब, जी हुनखे छा पढ़बो? वतब। वतब। उन खां पोइ आख़िरी ॿी ॻाल्हि था ॾिसूं त जॾहिं के लफ़्ज़ फेमिनिन हूंदा आहिनि, माना जेके मुज़कर जे बजाय मोनिस हूंदा आहिनि, उन्हनि जे आख़िर में ता हूंदी आहे। उते जेकॾहिं वक़फ़ो कबो त उनजो कानून छा थो चए? जेकॾहिं अहिड़े लफ़्ज़ ते वक़फ़ कजे जंहिंजे आख़िर में ता अचे त उनखे हा करे पढ़बो। ठीकु आहे। कीअं? हे करे पढ़बो। ईअं मिसाल आहे अलकारियत, हिनखे छा पढ़बो? अलकारिया। माना ही तो छा थी वेंदी? जम्ज़ अची वेंदी, जज़म अची वेंदो। ऐं हीअ रादियतिन, हिनखे छा पढ़बो? रादिया। हावियतुन खे पढ़बो हाविया। ऐं अहिड़ा लफ़्ज़ अचे जंहिंजे माना आख़िरी अखर मथां आख़िरी जेका ता आहे मथां ज़बर हुजनि त हुनखे छा चइबो? मुस्लिमतन खे चइबो मुस्लिमा। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। असां हिते हिनखे ख़त्म कयूं था पिया इंशाअल्लाह ताला। अल्लाह पाक असां सभिनी खे क़ुर पाक खे सही पढ़ण, सम्झण ऐं उनजे नसीहतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं जे ॿुधण ऐं ॿुधाइण में का ग़लती थी हुजे त अल्लाह पाक पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए। अचो त दुआ घुरूं। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत अस्तगफिरुका व अतूबु इलैक। जज़ाकुमुल्लाहु खैरन कसीरा।